ॿार खे मां भेण जी गार ॾिनी आहे। फौरी तौर ते बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध मुराद अली शाह कन खोले ॿुधी छॾियो। दोस्तों, अॼु सिंध जी सिंध सां मुलाक़ात जो ॾींहुं हुयो, एकता जो ॾींहुं हुयो, पंहिंजी एकता जो ॾींहुं हुयो, जिते पूरी सिंध समूरा पार्टियूं समूरा जेके आहिनि सो ज़ात पात विसारे हिक प्लेटफॉर्म ते गॾु थींदी आहे। पर सिंध जे अॼु राजधानी कराची में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो त हिकिड़े टके जे पुलिस एहलकार पारां उर्दू स्पीकिंग पुलिस एहलकार पारां सिंध जे नौजवान खे गार गंद कई। अरे तेरी बहन को जो तू निकाल नंढी जो पुट इधर दे दे वही आऊं इहो चवंदुसि अगरि जे केर बि ॾोही आहे तव्हांजे किथे बि कानून में इहो लिखियलु न आहे त उन ॾोहीअ खे तव्हां गार गंद कयो, तव्हां उनखे माउ भेण ते गारियूं ॾियो, अहिड़े क़िस्म जी हरकत कयो था त जिते हिकु नौजवान खे तव्हां पुलिस मोबाइल में विहारे ऐं सिविल ड्रेस पातल टके जो शायदि SHO आहे या पुलिस एहलकार आहे, उहो जेको टके जो SHO आहे जंहिंजी शायदि तरबियत ई आहे, वारसनि पारां तरबियत इहा ॾिनी वई आहे त कंहिं हिकिड़े मासूम ॿार खे गिरफ़्तार करे तव्हां 10 ॼणनि जे विच में तूं इहा गार ॾीं आहे त तोखे सिंधी माण्हू ॿुधाईंदा त कीअं गार थी ॾिजे, कंहिंखे कीअं भेण माउ ते गार थी ॾिजे। पर हिकिड़े मासूम खे तव्हां 100 ॼणा जेको आहे सो मोबाइल में विहारे उनखे गारियूं था ॾियो। IG सिंध खां पुछंदुसि त इहे कहिड़े कानून तव्हांजा पुलिस वारा जेके आहिनि, इहो कहिड़ो आइन आहे, तव्हांजो नओं को आइन आहे जंहिंजे तहत जेके आहिनि तव्हांजा पुलिस वारा हाणे माण्हुनि खे गारियूं बि ॾियनि था, उनखे तज़लील जो निशानो बणाइनि था, उनखे भेण माउ ते गारियूं ॾियनि था। इहे IG साहब इहे कहिड़े कानून तहत तव्हांजा पुलिस एहलकार जेके आहिनि सो कहिड़े कानून ते अमल दरामद कनि पिया, जेको हिकु मासूम ॿार खे जंहिं वटि न को हथियार हुयो न ई को दहशतगर्द हुयो त ॾो पुलिस आहे। असां सम्झंदा आहियूं त पीपुल्स पार्टी सिंधियुनि जी पार्टी आहे, सिंध में उन जी हुकूमत आहे, सिंध जो एकता काज आहे उहो न सिर्फ़ सहकार कंदा एकता काज जो, उन जी हुकूमत हूंदे बि जेको आहे सो नौजवाननि खे माउ भेण ते गारियूं पे ॾिनियूं वञनि था। पीपुल्स पार्टी खे चऊं त ख़ुदा रा अमुन जा सफ़ीर आहियूं। असां सिंधी माण्हू जेके आहियूं सो असीं पंहिंजी सकाफ़त पंहिंजे सिंध धरतीअ सां प्यार कयूं था। तव्हां इहो न सम्झो त हू हिकिड़ो आम सिंधी हुयो उन जे करे असां चुप करे वेंदासीं। असां सम्झूं था इहा असां सॼी क़ौम खे गार मिली आहे, असांजो अमुन ख़राब न कयो। असां IG सिंध खां मुतालबो कयूं था त फौरी तौर ते एक्शन वठी इनखे डिसमिस ऑफ सर्विस कयो वञे, छाकाणि त ॾिसो मामला वधंदा। ईअं न आहे त कंहिं हिकिड़े सिंधीअ खे हुन गार ॾिनी आहे, उन तासुब परस्तीअ में गार ॾिनी आहे, उन सिंधी हिकिड़े नौजवान मासूम ॿार खे माउ भेण जी गार ॾिनी आहे, नौजवान खे गार ॾिनी आहे त सिंध जो माहौल ख़राब थिए, कराची में जेके आहिनि सो विगोड़ थियनि। इन जे करे हिन टके जे पुलिस एहलकार जेकी नौजवान खे गार ॾिनी आहे इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ माहौल ख़राब करणु चाहे थो। फौरी तौर ते बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध मुराद अली शाह कन खोले ॿुधी छॾियो। सिंध जे नौजवान जी तज़लील असां कते बर्दाश्त न कंदासीं। फौरी तौर ते इनखे IG खे चओ त इन पुलिस एहलकार खे न सिर्फ़ डिसमिस ऑफ सर्विस कयो वञे पर नौजवान खां ऐं पूरी सिंधी क़ौम खां माफ़ी वठे, छाकाणि त सिंधी क़ौम जेकी आहे उहा हिन खे कते माफ़ न कंदी त हू कंहिं हिकिड़े नौजवान खे पुलिस मोबाइल में विहारे। को दहशतगर्द कोन हुयो, हू एकता जे ॾींहं ते अदा रूट जी ॻाल्हि पई थिए त रूट जेको आहे सो रूट हुन ते छो विया हुया, उहो रूट बंदि हुयो। बाबा रूट बंदि हुयो त कानून लागू कयो, तव्हां हुनखे गिरफ़्तार कयो, तव्हां हुनखे माउ भेण ते गार कंहिं था ॾियो। छा इज़त सिर्फ़ तव्हांजी आहे, ॿिए कंहिंजी इज़त न आहे? सिंधी माण्हुनि खे कावड़ आहे। ऐं वरी चवंदुसि मुराद अली शाह खे IG सिंध सां ॻाल्हाए इनखे फौरी तौर ते डिसमिस ऑफ सर्विस कयो वञे ऐं इहो सिंधी क़ौम खां माफ़ी वठे, कननि में हथ विझी माफ़ी वठे त मूंखां ग़लती थी आहे। सिंधी क़ौम कंहिं बि सिंध जी नौजवान ते अहिड़े क़िस्म जी तज़लील कंहिं बि सिंधी नौजवान जी सिंधी क़ौम बर्दाश्त न कंदी। फौरी तौर ते इनखे डिसमिस ऑफ सर्विस कयो वञे ऐं इहो पूरी सिंधी क़ौम खां माफ़ी वठे।